अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफरन के चओ त जे कॾहिं तव्हां हाणे बि कुफ्र के तर्क करे दीन जी मुखालिफत करण खां बाज़ ईंदो त जो कुछ गुज़री वियो सो उन्हनि खे बख्शो वेंदो, ऐं जेकॾहिं वरी मोटंदा यानी ॿीहर वेड़ कंदा त यकीनन जेके पहिरियन काफरन सां सुलूक थी चुको आहे सो उन्हनि सां बि थींदो। ऐं ए मुसलमानो तव्हां उन्हनि काफरन सां इसी ताईं लड़ंदा रहो जेसी ताईं को बि फितनो बाक़ी न रहे, यानी कुफ्र बिल्कुल बाक़ी न रहे ऐं समूरो दीन ऐं कानून रुगो अल्लाह जो राय जुजे। ऐं पोइ जेकॾहिं हू बाज़ अचनि त यकीनन अल्लाह संदन अमलन खे खूब ॾिसण वारो आहे। ऐं ए मुसलमानो जेकॾहिं उहे मुंह मोड़ी यानी फिरी वञनि ऐं अञा बि बाज़ न अचनि त पोइ पक ॼाणो त बेशक अल्लाह तव्हां जो हामी यानी मददगार आहे, ऐं वो कहिड़ो न सुठो हामी ऐं सरपरस्त ऐं कहिड़ो न सुठो मददगार आहे। ऐं ए मुसलमानो हीअ ॻाल्हि तव्हांखे मालूम हुअण घुर्जे त जेको गनीमत जो माल अवां जे हथ अचे उन्हीअ जो पंजो हिस्सो बेशक अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं पैगंबरन जे अज़ीज़न ऐं यतीमन ऐं मिस्कीनन ऐं मुसाफिरन लाइ आहे। जेकॾहिं तव्हां अल्लाह ते ईमान आंदो आहे ऐं उन नुसरत ते बि ईमान आंदो आहे जेका असां पंहिंजे बाने ते यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बदर में नाज़िल कई, जेको हक़ ऐं बातिल जे फैसले जो ॾींहुं हो, जेॾी ॿई लश्कर हिक ॿिए जे मुंह मुक़ाबिल थिया पोइ असां मोमिनन खे उन जे बावजूद जो हू तादाद में घट ऐं हथियार में भी चंगी तरह लेस न हुआ फतह अता कई, ऐं अल्लाह हर शइ ते पूरी तरह कादिर आहे। ऐं वो वक्त भी याद करो जॾहिं तव्हां वादीअ जी ओरिए भर ऐं हू परिए भर हुआ, अबू सुफियान जो काफ़िलो जंहिं ते अवी हमलो करण वारा हुआ तव्हां खां नज़र बचाईंदो अणु हेठियाई भर समुंड जे किनारे हली रहियो हो, ऐं जेकॾहिं पाण में अबू सुफियान जे काफ़िले सां जंग करण जो वाइदो करियो हा तब उन में अॻिते पोइते थी वञो हा, यानी पाण में मिलण में हेठ मथे थी वञो हा, तव्हां हिक वक्त हिक हंध ते गॾ न थी सघो हा, ऐं अवां जो अबू सुफियान जे काफ़िले ते हमलो कामयाब न थिए हा। ऐं अल्लाह खे जेको कम मंजूर हो इहो ज़रूर ईअं ई थीणो हो त जंहिंखे हलाक थियणो आहे सो हुज्जत ऐं पतरीन दलीलन सां हलाक थिए, ऐं जंहिंखे जिंदा रहणो आहे उहो बि रोशन दलीलन सां जिंदा रहे, यानी अवां जो मुक़ाबिलो मक्के जे काफ़िरन सां थिए ऐं जंगे बदर थिए ऐं अबू जहल ऐं मक्के जे सरदारन खे शिकस्त अचे ऐं इस्लाम जो झंडो सर बुलंद थियण शुरू थिए। यकीनन अल्लाह वाकई सब कुछ ॿुधंदड़ ऐं सब कुछ ॼाणींदड़ आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद कर जॾहिं अल्लाह तुंहिंजे ख्वाब में तोखे इहे काफ़िर थोड़ा ॾेखारिया ऐं जेकॾहिं अल्लाह तोखे उहे घणा ॾेखारे हा त ए मुसलमानो तव्हां ज़रूर बेहिम्मत थियो हा ऐं ज़रूर उन लड़ाई जे मामले में हिक ॿिए सां तकरार ऐं झगड़ो करियो हा, पर अल्लाह तव्हांखे उन तकरार खां बचायो। बेशक उहो सीनन जा भेद या दिलनि जा राज खूब ॼाणींदड़ आहे। ऐं इहो बि यादि करे जॾहिं अवी हिक ॿिए जे साम्हूं थियो तॾहिं अल्लाह तव्हांजी नज़रुनि में उहे काफ़िर थोरा करे ॾेखारिया थे ऐं उन्हनि खे बि उन्हनि जी नज़रुनि में तव्हां थोरा करे ॾेखारिया विया त जीअं उहो कम पूरो करे ॾेखारे जेको करणो हो या थियणो हो सो पूरो करे, ऐं सभु मामला अल्लाह ताला ॾांहुं रुजू कया या मोटाया वञनि था।